पंहिंजे बदन के कपड़ा मेरा छट मुंह न धोंदो अब खैर ताए मुंहिंजो मुंह अहिड़ो अरे मुंह धो त सही अल्लाह जहिड़ो मुंह ॾिनो धोई त ॿाहिरि निकिर न वात में बदबू लगी पई आहे पासे में वेंदो त माण्हू चवंदा यार मुंह परते करे त सुठो शाबस तेने ज़ाल खे आहे जेका तोसां गुज़ारो थी 100 दफ़ा था चऊं दंदण खणो दंदण पुट दंदण खणो मुस्तफा जी सुन्नत अस्वाक मुतहरतुल लिल फम व मरदातुल लिल रब दंदण बांदगी सफ़ाई या रब रहमान राज़ी थींदो तू दंदण न कर अल्लाह खे कहिड़ी ज़रूरत आहे तुंहिंजे दंदण जी रब चाहे थो त दंदण कर बात साफ़ थी त घर वारी जेका पासे वारी अथई उन खे त तकलीफ़ न थिए न तुंहिंजी ज़िंदगी ख़राब थींदी ज़ाल जी मोहबत तोसां न थींदी तुंहिंजी बदबू जे करे पखर बदन मां वहंदो केरु तोसां प्यार रखंदो चईंदो साईं तावीज़ लिखी ॾे ज़ाल नथी ठहे तुंहिंजा लक्षण पाण ॾिसींदो माई आई पीर साहब वटि साईं तावीज़ लिखी ॾे मुड़ुस नथो ठहे बुज़ुर्ग ॾिठो त वार गिंडड़ियल हुजनि से कपड़ा मेरा पघर जी धप साईं फरमाए दफ़ा तावीज़ पुट मां लिखी थो ॾियां कुझु सीध ज़ुर्म तूं बि बाबा साईं जन क़िबला मुर्शिद करीम लंगर खाने में आया मिट्टी कख कंजर पिया हुजनि ख़लीफ़ो फ़कीर वेठा हुजनि साईं जन फरमाए त फ़कीर ॻाल्हि त ॿुधो कुतो वेंदो आहे न त बि पुछ खे ईअं छंडे जॻह छंडे पंहिंजे पुछ सां पोइ वेंदो आहे एतिरो बि सलीक़ो न अथव जिते रहिया पिया आहियो उनखे ॿुहारी बि नथा ॾियो मदीने वारा साईं पंहिंजे साहबनि खे सम्झाईंदा सेखारींदा पोइ काफ़र चवंदा हल मोहम्मद करीम पंहिंजे गुलामनि खे पंहिंजे मुरीदनि खे अगठ ॿधण बि सेखारे थो साईं फरमाए त हा मां इन्नमा अना लकुम का मसलिल वालिद लिवलदिही मां मोहम्मद करीम तव्हांजे लाइ ईअं आहियां जीअं अबो पंहिंजे बचनि जे लाइ सेखारींदो आहे न कॾहिं पीउ सेखारींदो आहे कॾहिं प्यार सां सेखारींदो आहे कॾहिं वरी जो छोरो नथो सम्झे त थपड़ बणी कढंदो अबे जो कमु आहे सेखारींदो आहे न प्यार सां बि सख़्ती सां बि जीअं बच्चो सुधरे ऐं अबो दुश्मन न हूंदो आहे अबो चाहींदो आहे त मुंहिंजो बच्चो सुलझणो हुजे हर कंहिंखे वणे हर को चवे त फलाणे जो बच्चो